ऐं जॾहिं अब्दुल वाहिद आरीसर ऐं जुमन दरबदर खे बस जो किरायो न हुअण करे कंडक्टर गारियूं ऐं ठेला ॾेई लाहे छॾियो। दोस्तो, जुमन दरबदर पंहिंजे किताब मिठा मेहरान में मिलबो में लिखियो थो त हिक भेरे उस्मान बजीर वारनि नंढे शहर तालको बदीन में लतीफ़ जो ॾिहाड़ो मल्हाइण जो सिटा सिटियो, जेका सदारत आरीसर साहब खे करणी हुई। सो असां ॿई गॾिजी प्रोग्राम में पहुतासीं, तकरीरूं थियूं। ॿिए ॾींहुं असांखे वॾा वॻण वञिणो हुयो। आऊं ऐं आरीसर सुबुह जो सवेर उथियासीं त जीअं उते महिल असां पुॼूं। असां लारीअ में चढ़ियासीं। हिकमत अमलियत त हू अॻियां वेठो ऐं आऊं पुठीअ सीट ते वञी वेठुसि। बस नंदे खां हली 2-3 मील पंधु कयईं त कंडक्टर मूं वटि आयो। भाड़ो वठणु मूं इशारे सां चयुसि त अॻियां हमराह वेठो आहे, उहो भाड़ो ॾींदो। कंडक्टर वियो आरीसर वटि, हिन खां भाड़ो घुरियईं त आरीसर चयुसि त बाबा पोइ ते हमराह वेठो आहे, उहो भाड़ो ॾींदो। वरी मूं वटि आयो ऐं तेज़ लहजे में चयईं त यार किरायो ॾियो, तुंहिंजो हमराह चवे थो त तोखां वठां। मूं चयो हिन कोन ॾिनो छा? चयईं न। मूं मुस्कुराईंदे चयो त ॿेली भाड़ो त मूं वटि बि कोन्हे। असांजी एतिरी ॻाल्हि ॿोल थी, हमराह बाहि थी वियो, कुझु पुछियो कोन, रुगो बस खे ज़ोर सां धकु हणी रोकियईं। असां ॿिन्ही खे हिकु अधु गार ॾेई धिका ॾेई लारीअ मां लाथाईं। तरीक़ेकार तय इहो थियो त राति जिते प्रोग्राम कयोसीं उतां खां ॿिए हंधि रसण जो भाड़ो उन्हनि खे ॾियणो हुयो, पर राति सॼी कमकार करण जे करे के वीचारा थकिजी पिया जो खेनि यादि ई न रहियो ऐं सुम्ही पिया। असां बि हिक ॿिए जे आसिरे निकिता हलिया आयासीं। मूं सम्झियो त आरीसर खे पैसा मिलिया हूंदा, हिन सम्झो त मूं वरिता हूंदा। हाणे असीं ॿई प्यादा हलंदा रहियासीं। मेल खनि पंधु कयो हूंदोसीं त अॻियां शहनाईअ जो आवाज़ु मुंहिंजे कननि में गूंजियो। थोरो अॻिते वधियासीं त रस्ते जी भर में शमाना लॻा पिया हुया। मूं आरीसर खे चयो ॿेली सिंधी माण्हुनि जी शादी आहे, सुबुह जी महल आहे, 2-3 सहरा ॻाईंदासीं त 2-3 रुपया ठही पवंदा। बदीन जेतिरो भाड़ो बि ठही पवंदो। बदीन पहुचंदासीं त अॻिते जे लाइ संगत पाण भाड़े जो बिलो करे वठंदी। आरीसर जा पोयां पेर चवे छॾ यार, बसि पंधु था हलूं। पर मूं ज़ोरीअ दरवेश खे आमादा कयो ऐं शामियाननि ॾांहुं लाहे वियोमांसि। छने में दाख़िल थियासीं त साम्हूं घोट मोड़ ॿधियो वेठा हुआ। ताज़ो निकाह पढ़जी चुको हुयो। राज जा फ़क़ीर ॻाईंदा घोर वठंदा थी विया। असां बि अची हथ ॿधा ऐं अर्ज़ु कयो त बाबा थर जा फ़क़ीर आहियूं, 2 कलाम ॻाइण जी इजाज़त घुरिजे। लाड़ जा माण्हू राग शौक़ सां जाम ॿुधंदा आहिनि, पर माण्हुनि चयो त सॼी राति ॻाइणनि असांजो मथो खाधो आहे। वरी अव्हां अची निकिता आहियो। असां चयुनि त ॿेली असीं हींअर पोइ आहियूं, सो मिड़ई महिर करियो। हमराहनि जो राग ॿुधण जो मूड त कोन हुयो, पर विच मां कंहिंखे कहल पई जो चयईं त अड़े छॾियो वीचारनि खे त 2 कलाम ॻाइनि, अलाए वीचारा किथां हलिया आहिनि। इजाज़त मिली वई। मूं फ़क़ीरनि खे मिंथ कई त थोरो बाजो वॼायो ऐं मूं ॻाइणु शुरू कयो। हिन अङण ते मोर लॻी वई बहारी, मेहंदी अदल जी मेहड़ मां घुरायां। असांखे 3 रुपया घोर पई। मूं ॾिठो त भाड़ो त असांजो निकिरी आयो, पर साम्हूं 3 घोट वेठल हुआ। उन्हनि जी भर में नौजवान छोकिरा पढ़ियल लिखियल थी लॻा, मचिलकियूं वेठा पिया कनि। सोचियुमि भाड़े जो कमु त थी वियो, छो न हाणे कुझु क़ौमी कमु बि कजे। सो मूं सहरनि बजाए ॿियो कलाम शेख अयाज़ जो ॻाइणु शुरू कयो। सारे शहर वसाया पत्थर, जिन सां चिकना चूर हुयो। पोइ बि हिन थी नारा मारिया, मुड़ुसु तको मंसूर हुयो। मार्शल लॉ जो दौरु हुयो, सो सिंध जे ॿहिराड़ियुनि में को ॻाइणो क़ौमी गीत ॻाईंदो ई कोन हुयो। छोकिरनि वीचारनि को सॼी राति पए ॻाइणनि खे फरमाइशूं कयूं, पर कंहिं बि संदन फरमाइश पूरी न कई। मूं जो उहो गज़ल ॻायो त छोकिरा मस्तीअ में मन थी विया, अची झुमरियूं विधाऊं जो बसी न कनि। कलाम पूरो थियो त चयूं बाबा ॿियो कलाम यादि आहे? मूं चयो हा। वरी न्याज़ हमायूनीअ जो कलाम ॻायोसीं त वई फरमाइश वधंदी, फरमाइश मथां फरमाइश। खोड़ सारा कलाम ॻायासीं। घोर बि जाम थी। आऊं ॻायां वेठो ऐं आरीसर ॿुट ॿधी पैसा मेड़ण ते आख़िर में ॻणियासीं त असांखे 1200 रुपया पिया। ॻणे अॻिते रवाना थियासीं। हिकिड़ो नौजवान असांजे पोयां आयो
जंहिंजे हथनि में आरीसर साहिब जो रिसालो पैगाम, उन रिसाले जे पुठियां आरीसर जी तस्वीर बि हुई। हिन खे शक पियो त हीअ ॻाइणा कोन आहिनि। मुंहिंजी भर में अची मूंखां होरियां पुछियईं त अदा अव्हां केरु आहियो? मूं चयो अदा असीं थर जा फ़क़ीर आहियूं। आउं माई भाॻीअ जे कुड़म मंझां आहियां ऐं हीअ मुराद फ़क़ीर जे ख़ानदान मां आहे। पर हमरा मुतमिन न थियो। चवणु लॻो न लॻे थो त अव्हीं फ़क़ीर न आहियो, हीअ हमरा त पक सां आरीसर आहे। मूं खेसि चयो ॿेली माफ़ कजां, आहे बराबरि आरीसर, पर भाड़े में खुटा आहियूं, क़ौमी कम सां निकितल आहियूं, सो कंहिंखां घुरण खां भलो आहे त फन मां कमाए अॻिते वधूं। उन करे हिते आया आहियूं। छोकरनि वीचारनि असांखे सुञातो, ॾाढी इज़त ॾिनऊं, असांखे ओताक ते वठी विया, सुठे नमूने मानी खारायऊं ऐं असांखे उतां खां बदीन छॾे आया। बदीन खां पोइ असां वॾा वॻण ताईं यकी गाॾी बुक कराए, हूअं भाड़ो कोन हुयो जो लारीअ वारे वाट ते ई लाहे छॾियो हुयो, पर हाणे 2-4 कलाकनि ॻाइण जे करे एतिरा पैसा साण हुआ जो पैसनि जी ॻणती न रही हुई, रुॻो वक़्तु बचाइण जो उल्को हुयो। वञी मंज़िल ते पहुतासीं।